You are watching 12 PM Bulletin. हुकूमत जे पेट्रोल बम हमले महांगाई सटल अवाम जूं वायूं बताल करे छॾियूं। पेट्रोल डीज़ल ऐं गासलेट हिक धक सां 33 रुपया फ़ी लीटर महांगा। नवां अघ अॼु खां लागू थी विया। पेट्रोल 179 रुपया 86 पैसा ऐं गासलेट जो अघु 155 रुपया 56 पैसा फ़ी लीटर थी वियो। डीज़ल जो नओं अघु 174 रुपया 15 पैसा मुक़रर। अवाम पेट्रोल अघनि में ॻाटे टोड़ वाध खे रद्द करे छॾियो। फौरी वापसि वठण जो मुतालबो। पेट्रोल जे अघनि में ॻाटे टोड़ वाध बाद वज़ीर आज़म अॼु क़ौम खे ख़िताब कंदो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मुआशी ॾुखियाईनि बाबति क़ौम खे एतमाद में वठण सां गॾु पेट्रोल अघनि में वाध बाबति हक़ीक़तुनि खां आगाह कंदो। क़ौम खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म तरफ़ां रिलीफ पैकेज जे ऐलान जा इम्कान। हुकूमत पेट्रोल अघनि खां पोइ यूटिलिटी स्टोर्स ते बि सरकारी अटो महांगो करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। यूटिलिटी स्टोर्स ते 20 किलो अटे जो थेलो 180 रुपया महांगो थी वियो। 10 किलो अटे जे थेले जे अघ में 90 रुपया वाध। यूटिलिटी स्टोर्स ते 20 किलो अटे जो थेलो 800 मां वधी 980 रुपयनि जो थी वियो। मांझंद में जाली डोमिसाइल ते केपी जा नौजवान तालीम खाते में भर्ती थियण जो इंकिशाफ। केपी वासी नौजवान खुशहाल बख्श जाली डोमिसाइल ज़रिए उस्ताद तौर भर्ती। साॻे नौजवान जी पेशावर में रिहाइश तोड़े तालीम हासिल करण जा सर्टिफिकेट साम्हूं अची विया। ज़रिए जो चवणु आहे त मांझंद ऐं जामशोरो में ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे जाली रिहाइशी सर्टिफिकेट तोड़े डोमिसाइल ठाहे ॾिना पिया वञनि। जाली डोमिसाइल हासिल कंदड़ नौजवान खुशहाल जी सुञाणप कार्ड ते मुस्तक़िल पतो बि केपी जो इलाइक़ो शांगला ॼाणायल। मांझंद वासियुनि तरफ़ां जाली डोमिसाइल ठाहींदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मक़ामी नौजवाननि खे नौकरियूं ॾियण जो मुतालबो। कराचीअ में घरां निकिरी पसंदि जो परणो कंदड़ नारी निमरा जे अगवा केस में IG सिंध ख़िलाफ़ कार्रवाई जो इशारो। सिंध हाई कोर्ट निमरा खे सूमर ते हर सूरत में पेश करण जो हुकुम ॾींदे चयो आहे त संदसि अदम पेशी ते IG सिंध ख़िलाफ़ सिधीअ रीति कार्रवाई कई वेंदी। घणो थी वियो, हाणे IG खे पाण जवाबु ॾियणो पवंदो। IG ख़िलाफ़ कार्रवाई खां सवाइ ॿियो को ऑप्शन नाहे। IG थियण लाइ ॿिया बि माण्हू मौजूदु आहिनि। छा असांखे ख़बर नाहे त पुलिस रुगो मज़ाक़ करे रही आहे ऐं अदालत खे मैनेज पई करे। अदालत पुलिस जी रिपोर्ट रद्द कंदे चयो त हिकु ॿारड़ी पाकिस्तान में आहे पर पुलिस उन खे हथु नथी करे। हर ॿुधणीअ ते नई कहाणी आणियो था। हिकु ॿारड़ी नथा ॻोल्हे सघो त पोइ प्रोफेशनल क्रिमिनल्स खे कीअं पकड़ींदव। सूमर खां पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वेंदी। ऐं मटियारी में पाणी चोरी रोकराइण में नाकाम आबपाशी अमलदार नंढनि आबादगारनि ते ॾंबिजी पिया। आबपाशी अमलदारनि तरफ़ां 11 नंढनि आबादगारनि ते पाणी चोरी ऐं गैर क़ानूनी पाइप लॻाइण जो केस दाख़िल। आबादगारनि केस में लॻायल इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त आबपाशी अमलदार बाअसर ज़मींदारनि खे पुछड़ीअ जे आबादगारनि जो पाणी विकिरो कनि था। आवाज़ उथारण ते नंढनि आबादगारनि खे इंतकाम जो निशानो बणाए पियो वञे। रेंजर्स तरफ़ां गैर क़ानूनी लॻल मशीनरी ऐं पाइप सटाया विया पर बाअसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थियो ऐं नई आबपाशी अमलदारनि एक्शन खयो। केसिस सां पाणीअ जे हक़ लाइ आवाज़ उथारण खां रोके नथो सघिजे। केस ख़तमु करे ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स सां ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।